अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अनसेंसर्ड विद फयाज़ नाइट सां गॾु मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाइट। नाज़रीन, गुफ़्तगू कंदासूं मुल्क जे अहम सियासी मामलनि ते ऐं साॻे वक़्तु दुनिया जे अहम सियासी मामलनि ते, छाकाणि त अमरीकी सदारती चूंडुनि खां पोइ सॼी दुनिया में जेका चौॿोल लॻी पियो आहे, सॼी दुनिया में डिस्कशन हले पियो त न्यू ट्रम्प प्रेसिडेंसी कीअं दुनिया खे इम्पेक्ट कंदी। ऐं ख़ुदि हिते अमरीका जे अंदरि हिते असां मौजूदु आहियूं आवाज़ टीवी जे पारां कवरेज जे हवाले सां। हिते बि जेको आहे तमामु घणा जेके डिस्कशन हलनि पिया ऐं हिकिड़ा माण्हू चवनि पिया त न्यू प्रेसिडेंसी जेका ट्रम्प साहब जी हूंदी उहा अॻी प्रेसिडेंसी खां डिफरेंट हूंदी ऐं कुझु जेको आहे हुनजो जेको प्रोजेक्ट आहे, प्रोग्राम आहे, जंहिंजी जेके वाइदा हुन पंहिंजो इलेक्शन कैंपेन में कया आहिनि, इमिग्रेशन जे हवाले सां, एबॉर्शन जे हवाले सां, इकोनॉमी जे हवाले सां ऐं ॿियनि केतिरनि मामलनि ते, उन ते बि गुफ़्तगू हलंदड़ आहे हिते। पर सॼी दुनिया जे जेका पावर सेंटर्स आहिनि उते गुफ़्तगू हले पई त हुनजे ट्रम्प साहब जे अचण खां पोइ जेका हुनजो इहो त दुनिया में उहो टैरिफ्स ते लॻाईंदो ऐं दुनिया जे अंदरि जंगुनि खे उहो डिस्करेज कंदो, जंगूं ख़तमु कंदो। मिडल ईस्ट जे अंदरि हुनजे बकौल त हू प्रेसिडेंट थियण खां अॻे ई हू जेका मिडल ईस्ट जी जेका जंग आहे नेतन्याहू खे चवंदो त उहा बंदि थी वञे। इहे समूरा मामला कीअं थींदा उन ते गुफ़्तगू कंदासूं। पर शुरूआति कयूं था पाकिस्तान खां। पाकिस्तान जे अंदरि जेका डेवलपमेंट थिए पई उहा डेवलपमेंट इहा आहे त बानीअ PTI जी भेण जेका अलीमा ख़ान जेका आहे उहा मुसलसल रड़ियूं पई करे त जेका आहे पार्टी जेका जदोजहद न पई हलाए ऐं जदोजहद हलाइणु घुरिजे। हाणे बि हुन मुलाक़ात करण खां पोइ, पंहिंजे भाउ सां मुलाक़ात करण खां पोइ मीडिया सां जेका गुफ़्तगू कई आहे उनमें हुनजो चवणु इहो हो त बानीअ PTI जो चवणु आहे त वकीलनि जेकॾहिं मुशरफ जे दौर में तहरीक हलाई हुई त हाणे छो नथा हलाइनि। ऐं हुन चयो आहे त तहरीक खां सवाइ ॿियो को बि हल न थींदो। तहरीक हलंदी या न हलंदी। ॿिए तरफ़ क्वेटा जे जलसे जी बि उन्हनि खे इजाज़त न मिली आहे। छा थींदो PTI जे अंदरि जेका आहे जेको इहे गुफ़्तगू हले थी पई त अली अमीन गंडापुर ऐं बुशरा बीबी जेको आहे उहो कंहिं तरह सां गुफ़्तगू करे चुका आहिनि असांजे पावरफुल ताक़तवर इदारनि सां, ताक़तवर धुरियुनि सां, ऐं उहे हिन सॼे मामले खे कूल डाउन तरफ़ वठी वञण जे चकर में आहिनि। जॾहिं त ॿिए तरफ़ अलीमा ख़ान ऐं कुझु ॿिया इन तरह जा एलिमेंट जेके आहिनि उहे हिन मामले खे रोडनि रस्तनि ते जेको आहे वठी अचणु चाहिनि था। पर ज़ाहिर आहे जेका डेवलपमेंट थी आहे, जेका नई कानून साज़ी थी आहे जंहिं मुताबिक़ आर्मी चीफ जो मुदो 5 सालनि ते वधायो वियो आहे, उन सां तमामु घणी फ्रस्ट्रेशन नज़र अचे थी पई PTI जे हल्कनि में। छाकाणि त उन्हनि खे इहो हुयो त शायदि जेकॾहिं हीउ थी वेंदो, पहिरियों त उन्हनि खे इहो हो त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जे हवाले सां मंसूर अली शाह मां उन्हनि खे उमेदूं हुयूं त उहे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान थींदा त शायदि उन्हनि जा कम बेड़ा पार थी वेंदा। पर उहा उन्हनि जी जॾहिं उमेदु पूरी न थी त पोइ उन्हनि खे इहो हुयो त नओं आर्मी चीफ ईंदो त पोइ उन्हनि जा बेड़ा पार थी वेंदा। पर हाणे जॾहिं उहा बि जेका आहे तारीख़ एक्सटेंड थी वई आहे ऑटोमेटिकली, त उनमें मायूसी जो एलिमेंट वधीक अची वियो आहे। इन ते गुफ़्तगू कंदासूं। शुरूआति पाकिस्तान खां कयूं था ऐं पोइ वरी अमरीकी सदारती चूंडनि ते गुफ़्तगू कंदासूं। साईं सोहेल सांगी साहब असांजे पॉलिटिकल एनालिस्ट सां गॾु आहिनि। सांगी साहब, कीअं था ॾिसो जेका ही न्यू मूव थी आहे जंहिं मुताबिक़ आर्मी चीफ जो मुदो, मुलाज़िमत जो मुदो 5 साल वधायो वियो आहे, उनखां पोइ PTI जे अंदरि फड़पोट कुझु वधीक थी वई आहे? ॾिसो, PTI पंहिंजी गुज़िरियल भेरे बि जेको हुकूमत वरिती ऐं उनखां पोइ बि जेके हुन जूं हुकूमत में रही कोशिशूं रहियूं, तॾहिं इहो ई हो त भई ॿियो को करे। ऐं हिन भेरे बि इहो त भई चीफ जस्टिस ईंदो ऐं उहो ईंदो, पोइ उनखां पोइ जेको आहे सो इहे सभु शयूं ठीक थी वेंदियूं ऐं पोइ वापसि इमरान ख़ान जेको आहे सो आज़ादु थी वेंदो ऐं जेके हिन सीटूं आहिनि उन्हनि जो हेठि मथे थी वेंदो उहो सॼो, माने ॿियो को करे। उहो जेको उर्दू में चवंदा आहिनि त सच अच्छा है, कोई और बोले तो और अच्छा, सच की ख़ातिर मरना अच्छा, कोई और मरे तो और अच्छा। त हीअ त उहो हिकिड़ो मामिलो आहे। वरी इहो त भई आर्मी चीफ आहे, आर्मी चीफ ईंदो त पोइ उहो उनखां पोइ जेको आहे सो थी वेंदो। वरी अमरीकी चूंडूं पियूं थियूं तॾहिं बि जेको PTI जे जेके कारकुन हुया उनखे इहो आसिरो ॾिनो वियो त भई जेकॾहिं ट्रम्प खटे थो अचे त पोइ जेको आहे सो असांजा बेड़ा ई पार आहिनि। ट्रम्प जेको आहे फौरी तौर ते जहिड़ो करो तव्हां खां वेही आर्डर कंदो भई हिनखे हाणे रिलीज़ कयो। ॿिए पासे इहो बि हुयो त चयूं पिया जेकॾहिं ट्रम्प हाराए थो त पोइ जेको आहे सो हू हुते तहरीक हलाईंदो ऐं पोइ असांजी हिते तहरीक जेका उहा बि ज़ोर थी वेंदी। त इहो सॼो मामिलो जेको इन्हनि जो हो त इहो को ॿियो को करे उन जे तौर ते, माने त उन्हनि जी पंहिंजी का बि जेका उहा पंहिंजी जेका विथ आहे, जेका वक़्त आहे, उन में उहो न पियो बीहे। हाणे हिते हींअर बि जेको अलीमा जे बयान खे जेकॾहिं पाण ॾिसूं त उनमें बि इहो आहे त भई वकील तहरीक हलाइनि। हा, उन जो मतिलबु इहो थियो त भई ॿियो को तहरीक हलाए त पोइ असीं गॾु थींदासीं। हूं त ज़ाहिर सियासी जमातूं इहो कंदियूं ई आहिनि
त सोसाइटी जो ॿियो को सेक्शन तहरीक हलाए त पोइ जेको आहे सो उहो कंहिं न कंहिं सियासी पार्टी खे ख़ासि करे अपोज़िशन खे फ़ाइदो पहुचंदो आहे। पर मुल्क में हिन वक़्तु जेका बि फ्रस्ट्रेशन आहे, मुल्क में जेका बि हींअर महांगाई आहे, जेका बेचैनी आहे, ऐं जेको बि सॼे पाण वटि जेके इज़हार राय जे हवाले सां शयूं थियूं आहिनि, उन में जेके रुकावटूं आहिनि, उन खे PTI इशू जे तौर ते खणण लाइ तयारु कोन्हे। हू इहो आहे त ॿियो को इशू आहे, ॿियो को खणे थो त उन इंतज़ार में आहे। पंहिंजी तहरीक जेका आहे सा उन्हनि जो 1 पॉइंट एजेंडा आहे त इमरान ख़ान खे आज़ादु करियो या हिन जेको बि हींअर मौजूदा हुकूमत आहे हिनखे हटाए असांखे हुकूमत में आणियो। त इन सां त तहरीक न हलंदी आहे। अमल जेको जेका कैंपेन हली, हा, त इन सां त को तहरीक न हलंदी न। हेलो, हा साईं, ही सामी साहब जी आवाज़ मूंखे अचे थी, मूंखे तव्हांजी आवाज़ समझ नथी अचे। मुनवर आलम साहब, तव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। कीअं था ॾिसो Thank ही you. जेको चूंडूं थियूं, चूंडनि जा नतीजा आया, ऐं उनखां पोइ वॉशिंगटन DC जे अंदरि जेके गुफ़्तगू आहे, जेको हिन वक़्तु जेका गर्मी आहे, पंहिंजो उनखे कीअं था महसूस कयो? असां नाज़रीन सां थोरो शेयर कयो। फयाज़ साहब, ही सॼी दुनिया जे लाइ हिकिड़ो डेफिनेटली हिकिड़ो एग्जाम्पल आहे त जेको 4 साल जेका बि अॻूणे सदर डोनाल्ड ट्रम्प सां थियो, ऐं जीअं केस ठाहिया विया, जेका सूरत हाल हुन सां पेश आई, ऐं उन खां पोइ रिट्रीव करण ऐं अगेन रीगेन करे ऐं इक़्तिदार ते अचणु, मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी वॾी कामयाबी आहे। ऐं ही हिकिड़ो पॉलिटिकल जेस्चर बि आहे। ऐं माण्हू सम्झनि पिया त डोनाल्ड ट्रम्प खे सियासत नथी अचे ऐं हू कॾहिं बि न मोटंदो, उन जा रवैया अहिड़ा आहिनि। असांजा पंहिंजा पॉलिटिशियन, उनमें बिलावल भुट्टो हुजे, उनमें नवाज तक़रीबन माण्हू या सियासतदान इहो ई उन्हनि जो रवैयो हुयो त उन्हनि खे लॻे पियो त हाणे चैप्टर क्लोज थी वियो ऐं कॾहिं बि इहो सिस्टम कॾहिं बि जेका रिपब्लिकन पार्टी आहे उहा अगेन, पर जेका कैंपेन हलाई, जीअं हुन न सिर्फ़ रिपब्लिकन पार्टी में पाण खे कैंडिडेट करायो, न सिर्फ़ हुन जीअं कैंपेन हलाई, उन सां गॾु जीअं सॼे बिज़नेसमैन कम्युनिटी खे ऐं जेका स्ट्रॉन्ग सेनेटर्स हुया उन्हनि खे पाण सां उन गॾायो, ऐं उन खां पोइ जीअं कैंपेन हली त तव्हां हिते आहियो, असांखे बि ख़बर आहे त जीअं हिते मीडिया पोर्ट्रे करे पियो त तव्हांखे बि ख़बर हुई त ही छा आहे। माना 1% 2% रखी पंहिंजी क्रेडिबिलिटी बि बचाइनि पिया, ऐं हुननि खे ख़बर हुई। ऐं 2 ॾींहं अॻु में ई तव्हांखे ख़बर आहे हिते त वाशिंगटन में व्हाइट हाउस खे बैरिकेड हणी ऐं रुकावटूं हणी उनखे बंदि करे छॾियो, छो त वाइब्स अचणु शुरू थी वियूं। जीअं अर्ली वोटिंग शुरू थी हुई ऐं उन में जेका रिपब्लिकन वोटर निकिता त वाइब्स क्लियर हुयूं त अॻूणो सदर डोनाल्ड ट्रम्प इहो महाज़ खटी वेंदो। ऐं उन जे करे तव्हां ॾिसो त DC में केतिरी तयारियूं हुयूं, पहिरीं उन्हनि बैरिकेड हणी छॾिया व्हाइट हाउस जे तरफ़ में। छा इहा एक्सपेक्टेशन हुई त 27 जूं 27 स्विंग स्टेट्स कंहिं महिल हर साल ईंदी? इहो त अनप्रेसिडेंटेड। इहो न फयाज़ साहब, इहो हैरान कुन आहे, इहा हैरान कुन आहे, इहो तज्जियो न हुयो। असांखे त हुयो त 4 एटलीस्ट 4 खटंदो, पर डेफिनेटली इट्स अ फर्स्ट टाइम हिस्ट्री दैट ईअं थियो आहे त 27 स्विंग स्टेट्स डोनाल्ड ट्रम्प स्वीप कया आहिनि। ऐं न सिर्फ़ इहो, तव्हां इहो ॾिसो त कुझु अहिड़ा गढ़ हुया, कुझु अहिड़ा इलाइक़ा हुआ, किथे किथे डेंट बि आयो आहे। ईअं न आहे, रिपब्लिकन खे कुझु इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिथे डेंट आयो आहे, ऐं पर उन्हनि बि डेंट ॾिनो आहे। पर स्विंग स्टेट्स में, ऐं स्विंग स्टेट्स जो ॾिसो फयाज़ साहब, जेका उन कैंपेन हलाई ऐं जंहिं नमूने सां हलाई, ख़ासि तौर ते त गैर इहो इलीगल इमिग्रेंट्स जे हवाले सां उनजो जेको थीसिस हुयो त ही जेका स्विंग स्टेट्स आहिनि, इन्हनि में उन्हनि खे आबाद कयो वेंदो ऐं उन्हनि जी आबादकारी हिननि स्टेट्स में थींदी। उहो उनजो जेको बि मैनिफेस्टो चओ तव्हां, उहो कामयाबु रहियो। ऐं उन सां गॾु, छो त हुन लास्ट 2016 में बि उन ते इहो इल्ज़ाम हुयो त हुन वरी डिजिटल तरीक़े सां
पंहिंजी कैंपेन हलाई आहे ऐं उनमें उनखे ॾिसो मुनवर आलम साहब हिकिड़ी ॿी जेको फ़र्क़ु आहे 16 में बि प्रेसिडेंट थियो हुयो ट्रम्प साहब, पर उन वक़्तु उनकी जेके लेजिटिमेसी हुई क्वेश्चनेबल हुई, छाकाणि त 3 मिलियन वोट हुन पॉपुलर वोट जेके आहिनि उहे हिलरी क्लिंटन खां घटि कया हुया। पर हिन भेरे त हू 4.5 मिलियन लॻभॻि जेको आहे वोट जेको आहे उहो वधीक कया आहिनि, पॉपुलर वोट जेको आहे 4.5 मिलियन वधीक पॉपुलर वोट कया आहिनि। तंहिं करे हिन भेरे हू वधीक लेजिटिमेट जेको आहे प्रेसिडेंट हूंदो, पर साॻे वक़्तु हू वधीक तजुर्बेकार प्रेसिडेंट बि आहे, छाकाणि त हुन जेको आहे 4 साल व्हाइट हाउस में रहियो आहे ऐं गुज़िरियल भेरे हुन काफ़ी इहो कयो हुयो त हर 2 महीने जेको आहे को न को टॉप क्लास जो जेको आहे उनजो जेको पंहिंजो को न को अहलकार या को न को जो नॉमिनी जेको हूंदो उनखे फायर कंदो हुयो। त तमामु घणी जेको आहे हुनजे फॉरेन सेक्रेटरी खां, सेक्रेटरी ऑफ स्टेट खां वठी सेक्रेटरी ऑफ डिफेंस ताईं ॿिया केतिरा ई उहिदेदार हुन फारिग कया। हिन भेरे इहो तसवर कयो पियो वञे त निस्बतन स्टेबल टीम सां ईंदो ऐं स्टेबिलिटी सां डिसीजन कंदो। तव्हांजो पंहिंजो तजियो छा आहे ऐं हिते वाइब्स छा आहिनि? बिल्कुलु फयाज़ साहब, मेच्योरिटी त ईंदी न। द फर्स्ट टाइम हिकिड़ो माण्हू जंहिंजो मेच्योरिटी हिन पॉलिटिकल उमिरि बैकग्राउंड में न हुयो ऐं हुनमें हुनजो पॉलिटिकल बैकग्राउंड न हुयो ऐं हिकिड़ो बिज़नेसमैन हुयो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे फर्स्ट टाइम हुनखे सियासत में आयो हुयो। मेच्योरिटी हाणे जेको हुन कैंपेन जेका हलाई आहे न, उनमें जेको टोटल हुन कमु कयो आहे उहो इंतिहाई मेच्योर आहे ऐं जंहिं बुनियादनि ते हुन वोट वरिता आहिनि उहो इंतिहाई ख़ुशाइंद आहे बिज़नेस कम्युनिटी जे लाइ, स्पेशली इन यूनाइटेड स्टेट्स एंड थ्रू आउट द वर्ल्ड। सांगी साहब तव्हां वटि को सुवाल हुजे मुनवर आलम खां? न, हिन में जेका अहम ॻाल्हि आहे उहा त इहा आहे त भई हुनजी कैंपेन वैम्पेन हलाइण या हुनजी कारीगरी उहा पंहिंजी जाइ ते। असुलु ॻाल्हि इहा आहे त अमरीका हुन जा इदारा ऐं अमरीका जो जेको मेन जेके बि इंडस्ट्रियल या कैपिटल्स जेके आहिनि उहे ईंदड़ वक़्त में अमरीका खे अमरीका जे अंदरि तोड़े अमरीका ॿाहिरि कीअं ॾिसणु चाहिनि था। बेसिक फैक्टर त उहो आहे। ऐं जेके रिपब्लिकन ऐं डेमोक्रेट जी जेका बि पाण में जहिड़ो थींदो आहे इलेक्शन वारो, त उन में मैटर इहो कंदो आहे त उहे बेसिकली जेको इम्पैक्ट वधीक ईंदो आहे उहो उन्हनि जी जेके लोकल इशूज़ आहिनि, जीअं इमिग्रेंट्स वारो आहे, एबॉर्शन वारो आहे या ॿियो को बि अहिड़ा इशू, उन्हनि ते वधीक ईंदो आहे। ऐं उहो ई जेको आहे सो बेसिकली उन्हनि खे जेको खटणु या हाराइण में उहो कंदो आहे। बाक़ी हिन खां हटी करे जेको दुनिया जे अंदरि शयूं आहिनि उहे अॻुवाट ई तय हूंदो आहे त भई हाणे अमरीका फलाणे इशू खे कहिड़े नमूने सां हैंडल कंदो। हा, एतिरो ज़रूरु थींदो आहे त जेके इदारनि जा फ़ैसिला हूंदा आहिनि, जेके रियासतनि जा हुकूमतनि जा मुल्कनि जा फ़ैसिला हूंदा आहिनि, उन में इहा ज़रूरु चॉइस कंदा आहिनि त उन जी जेका हैंडलिंग आहे उहा सॉफ्ट रखिजे या हार्ड। प्रोग्राम जे सिलसिले में अॻिते वधंदासीं। मुनवर आलम साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो। असां कोशिशि कंदासीं ईंदड़ ॾींहंनि में वधीक अमरीका जे अंदरि जेके हैपनिंग्स थियनि थियूं पियूं तव्हां खां प्रोग्राम लाइ टाइम वठूं। थैंक यू फयाज़ साहब, थैंक यू फयाज़ वॾी साहब। महिरबानी। सांगी साहब, प्रोग्राम पंहिंजो वक़्तु वठूं था, वक़्फ़े खां पोइ मोटी अची कुझु ॿियनि इशूज़ ते ॻाल्हाईंदासीं। नाज़रीन, वॉशिंगटन DC मां मुनवर आलम साहब असांखे जॉइन कयो त तव्हां हुनजा व्यू पॉइंट ॿुधा। अमेरिका जी चूंडुनि जे हवाले सां मोटी अची पाण कुझु ॿियनि इशूज़ ते गुफ़्तगू कंदासीं। असां वक़्फ़े खां पोइ असां सां गॾु। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हलंदड़ आहे आलमी सियासी मंज़रनामो ऐं पाकिस्तान जो सियासी मंज़रनामो। उन हवाले सां मुनवर आलम साहब असांखे जॉइन कयो वॉशिंगटन DC मां ऐं गुफ़्तगू हली पए त अमरीकी सदारती चूंडुनि जा जेके नतीजा आया आहिनि या हिते जेका कैंपेनिंग थी आहे या जेके हिते सेंटिमेंट्स आहिनि उन हवाले सां छा आहे, पर ग्लोबल वर्ल्ड व्यू अमरीका जो छा आहे उन हवाले सां साईं सांगी साहब ॻाल्हायो पए त जेको आहे अमरीका जो जेको कॉर्पोरेट क्लास आहे उहो दरअसल तय कंदो आहे त अमरीका जे अंदरि छा हूंदो ऐं उन सां गॾोगॾु इहो ॿिन्ही पार्टियुनि जे विच में इतफ़ाक़ हूंदो आहे त ग्लोबली छा हूंदो। सांगी साहब जो व्यू पॉइंट हिकु दफ़ो ॿीहर उन खां ॿुधंदासीं ऐं उन ते थोरो कमेंट करण खां पोइ अॻिते वधंदासीं PTI जे हवाले सां। जी सांगी साहब। मथां ई तय थियल हूंदो आहे त कहिड़े पासे शयुनि खे वठी वञिणो आहे। ग्लोबली आलमी जेका बि सियासत आहे, जेका स्ट्रेटेजी आहे, उन हवाले सां। ऐं तुंहिंजो तमामु हिकिड़ो मामूली फ़र्क़ु हूंदो आहे। उहो फ़र्क़ु इहो हूंदो आहे त इहो कमु कहिड़े माण्हू खां कराइजे ऐं जेको कहिड़े तरीक़े सां करे सघे थो। उन जो डिसीजन इन ते बि थींदो आहे त ॿियूं जेके उन वक़्तु दुनिया में जेके फोर्सिस मौजूदु आहिनि, मिसाल जे तौर ते हींअर चाइना आहे, रूस आहे या सऊदी अरब आहे, इंडिया आहे,
अहिड़े क़िस्म जा जेके मेजर फोर्सिस थियनि था उते जी जेका लीडरशिप आहे उते जी जेके बि उन्हनि जी लाइन ऑफ एक्शन आहे उन खे ई माण्हू फलाणो माण्हू या फलाणो जेको कैंडिडेट आहे इहो अहिड़े तरीक़े सां खणी सघे थो ऐं बहितर तरीक़े सां अमरीकी जेके मफ़ाद आहिनि पॉलिसियूं आहिनि उहो उनखे हलाए सघे थो। प्लस इहो फ़र्क़ु थींदो आहे त अमरीका जा इदारा ऐं जेको कॉर्पोरेट सेक्टर आहे उहो इन शइ खे बि ज़हन में रखंदो आहे त हाणे शयुनि खे जेको रफली माना हिकिड़ो तमामु हिकिड़े ख़राबु तरीक़े सां जी रहिड़ो अचे अहिड़े तरीक़े सां हैंडल करिणो आहे या सॉफ्टली तमामु हिकिड़े नरम तरीक़े सां करिणो आहे। त जेकॾहिं कमला हैरिस अचे हा त उहो इहो ज़हन में हुयो त भई उहा जेका आहे सा सॉफ्टली शयुनि खे मूव कंदी ऐं ट्रंप जे लाइ इहो आहे त जीअं उहो ॻाल्हाईंदो रहियो आहे त उन में त उहो लॻंदो आहे न त हिकिड़ो तमामु गुस्ताख़ क़िस्म जो ऐं तमामु हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो आहे ऐं हू रफली शयुनि खे हैंडल कंदो। अंग्रेज़ जो लफ़्ज़ सही एग्रेसिव साईं अंग्रेज़ जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो त एग्रेसिव क़िस्म हा जो एग्रेसिव क़िस्म हा वधीक सही आहे त उहो हिकिड़ो आहे ऐं उहो हुनजी हिकिड़ो पंहिंजो जंहिंखे चइबो न तरीक़े वारदात आहे। बाक़ी इहो आहे त वारदात जे तरीक़े खां हटी करे जेके रिज़ल्ट ॾियणा आहिनि उहे ई हूंदा आहिनि जेके अॻुवाट हूंदा असांखे आहिनि। साहब ॾिसो जॾहिं बराक ओबामा जी प्रेसिडेंसी हुई असां ॾिठो त बराक ओबामा जेको आहे ईरान सां न्यूक्लियर डील साइन कई। बराक ओबामा जी प्रेसिडेंसी में हुन जेको कायरो में मुस्लिम वर्ल्ड सां जेको आहे ख़िताब कयो जंहिंमें हुन इसराइल खे चयो त इहे सेटलमेंट्स तोखे ख़तमु करणियूं पवंदियूं असांखे 2 स्टेट जेका सॉल्यूशन तरफ़ वधणो पवंदो। बराक ओबामा जी पॉलिसी हुई त भई असांखे अफ़गान जंग जेका आहे उहा ख़तमु करणी पवंदी उहा जो पोइ ट्रंप अची कई ट्रंप अची बि उनखे पंहिंजी डेडलाइन ॾिनी ऐं बाइडन अची ख़तमु कई पर बराक ओबामा जेका सर जी पॉलिसी ॾिनी हुई उनजो मक़सदु इहो त असांखे उहा ख़तमु करणी पवंदी। बराक ओबामा जूं उहे पॉलिसीज़ जेके आहिनि उहे ट्रंप अची बिल्कुलु बराक ओबामा चीन सां जेका आहे उहा इंगेजमेंट जी पॉलिसी रखी त चीन सां इंगेज कयूं उहे समूरियूं पॉलिसियूं जेके आहिनि उहे ट्रंप अची रिवर्स कयूं। हुन अची न्यूक्लियर डील ख़तमु करे छॾी हुन अची जेको आहे पंहिंजो ख़तमु करे छॾियो पंहिंजो चीन सां जेको आहे तालुकात इंगेजमेंट जे बजाए ट्रेड वार ते हली वियो। ख़ुदि बराक ओबामा जी जेको पॉलिसी हुई त नेटो सां गॾिजी असां दुनिया जे अंदरि कयूं पर जेको आहे ट्रंप अची चयो त भई नेटो वेठो असांखे पैसा वैसा ॾे कोन थी पई ऐं पंहिंजो डिफेंस में एक्सपेंसिस में हुनजो गॾु न आहे तंहिंजे लाइ असां वेठा नेटो खे सिक्योरिटी ॾियूं छो आहियूं उन ते हुन सख़्ती कई। बराक ओबामा जी पॉलिसी इहा हुई त कंहिं बि तरह ते असां जेका आहे दुनिया खे गॾु खणी हलूं पर उहा जेका पॉलिसी ट्रंप अची उनखे कई। ख़ुदि रूस जे बारे में बराक ओबामा एग्रेसिव हुयो ऐं उन इंगेजमेंट जी पॉलिसी न पिया रखणु चाही पर ट्रंप चयो त प्यूटन सां मां ॻाल्हाईंदुसि ऐं पोइ हुन पंहिंजो प्यूटन जी काफ़ी तारीफ़ बि कई पंहिंजे दौर में ऐं हाणे बि हू चए थो त हू यूक्रेन जी वार ख़तमु करण लाइ प्यूटन सां ॻाल्हाईंदो। त वर्ल्ड व्यू जेको आहे उन में जेको आहे असांखे फ़र्क़ु त बहरहाल नज़र अचे थो। इन खे ईअं बि त ॾिसी सघिजे न साईं त इहे सभु शयूं थियण खां पोइ अमेरिका जे इदारनि ऐं हुनजे कॉर्पोरेट सेक्टर इहो सम्झो तय कयो त हाणे जंहिं तरीक़े सां ओबामा कयो पए उन मां को फ़ाइदो नथो मिले तंहिंजे करे जेको छाकाणि जो हाणे पॉलिसियूं तब्दील करणियूं आहिनि तंहिंजे करे ट्रंप खे आंदो वञे भई इहो हिमत थी सघे थो न जेको मूं पे चयो जी चूंड हुई सांगी साहब जॾहिं 16 जी चूंड हुई तंहिं वक़्तु हेलरी क्लिंटन खे वधीक प्रो एस्टेब्लिशमेंट प्रो जेको आहे पंहिंजो छाकाणि त उन वक़्तु जेको आहे एलान मस्क वग़ैरह अञा निकिता कोन हुया ट्रंप जे पारां उन वक़्तु जो कॉर्पोरेट सेक्टर जेको हुयो उहो हेलरी क्लिंटन जे वधीक वेझो हुयो ब्लूमबर्ग खां वठी ॿिया जेके बि कॉर्पोरेशन्स हुयूं तंहिं करे 16 जो मंज़रनामो ऐं 24 जे मंज़रनामे में इहो फ़र्क़ु ज़रूरु नज़र अचे थो पियो। हा उहो तव्हांजी ॻाल्हि सही आहे उन में त इलाही शयूं फ़र्क़ु आहिनि उन खां पोइ दुनिया इलाही चेंज थी आहे पर उन जे बावजूदि जेको मुंहिंजो पॉइंट ऑफ व्यू आहे जेको आउं सम्झां थो त उहो बेसिकली मतिलबु हिननि पंहिंजो अमरीकी सदर पाण कीअं डिसीजन कंदो आहे हुनजे अॻियां के न के ऑप्शन हूंदा न ॾिना वेंदा न उन ते कंदो न या ही को पाण सम्झो ट्रंप को वॾो को फिलासफर आहे को अरस्तू आहे जा ही त पूरी टीम हूंदी आहे न। मां तव्हांखे ॿुधायां त गुज़िरियल भेरे बि अमरीकी ट्रंप सदर जॾहिं थियो हुयो त हुन अची सुप्रीम कोर्ट में हू कयो हुयो। हाणे बि जेका आहे कोर्ट फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे त जेका बाइडन जी जेको प्रोग्राम हुयो जंहिंमें हुन चयो हुयो त स्पाउसिस जेके बि आहिनि जंहिंजी कंहिं मर्द अमरीकी मर्द या अमरीकी औरत जी कंहिं ॿाहिरे माण्हुनि सां शादी थियल आहे त उन जा जेके पंहिंजो जेको सिटीज़नशिप जो राइट आहे उन्हनि जो असां उनखे एक्सपीडाइट कंदासूं उनमें जेको आहे उन खे अची कोर्ट जेका आहे उनखे अचण सां ई सिर्फ़ु नतीजे अचण खां पोइ उन प्रोग्राम खे जे ख़िलाफ़ु फ़ैसिलो अची वियो आहे। तंहिं करे ट्रंप साहब ईंदो त उहो कोर्ट्स में पंहिंजा माण्हू भर्ती कंदो ऐं उहो ईंदो त पंहिंजो जेको आहे उनमें कंदो कांग्रेस में हाणे उन्हनि खे
सेनेट जे अंदरि हुनखे कांग्रेस में अक्सरियत इलाही मिली। हा वॾी हाणे हीअं त हुन वटि मतिलबु त ओवरऑल वोट वधीक आहिनि, वधीक मेजॉरिटी सां खटियल आहे। कांग्रेस में हुनखे वॾी हिमायत हासिलु आहे, सेनेट में हुनखे वॾी हिमायत हासिलु आहे। त इन जे करे अॻे जे भेट में हींअर ट्रम्प वधीक मज़बूत आहे। लेजिटिमेसी जेका आहे उन जी हिकिड़ो त जीअं तव्हां चयो त पॉपुलर वोट 16 में उनखे कोन हुयो, हाणे पॉपुलर वोट 4.5 मिलियन उनखे वधीक आहे। अॻे भेरे 3 मिलियन वोट उन घटि कया हुया, जहिड़ो की 7.5 लख जो फ़र्क़ु पियो। त हिकिड़ो फ़र्क़ु पइजी वियो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त पंहिंजो जेको आहे हिन भेरे हुनजी जीअं सेनेट कांग्रेस जे अंदरि हुनखे हिमायत हासिलु आहे। ऐं टियों दफ़ो इहो आहे त कोर्टूं जेके आहिनि उनमें हू जेके जंहिं सां हू करे थो पियो ऐं उनजो प्लान आहे त कोर्टुनि खे जेको आहे जी कीअं रिफॉर्म आणींदो, त हुनजो हिन भेरे पको प्रोग्राम आहे। त अॻे भेरे जेके हुनखे रंडकूं पियूं, छाकाणि त जॾहिं हुन 5 मुल्कनि जे पंहिंजो शहरनि जी एंट्री बंदि कई अमेरिका में, त उन वक़्तु जेको आहे कोर्टुनि हुनजे ख़िलाफ़ फ़ैसिला माने ॾिना। ही जेको पाकिस्तान में पाण पिया कयूं ईअं ट्रम्प कंदो ई। चलो पाकिस्तान जी तव्हां ॻाल्हि कया, पाकिस्तान में छा पियो थिए सांगी साहब? तव्हां पाण गुफ़्तगू पिया कयोसीं पाकिस्तान में त हिकिड़ी इहा जेका मज़ेदार ॻाल्हि जेका आई आहे, हिकिड़ी त जेको इमरान ख़ान जी भेण अलीमा जो इहो आयो आहे बयानु, जंहिं ते पाण सवेल ॻाल्हि कईसीं पई, त उनजो इहो आहे त कोई ॿियो को तहरीक हलाए ऐं हिननि वटि उहो कोन्हे। ऐं बाक़ी जेके शयूं आहिनि इहो त बिल्कुलु शक कोन्हे त भई जेके हिकिड़ा सॉफ्ट कार्नर वारा, हिकिड़ा हार्ड कार्नर वारा उहे जेके थींदा आहिनि उहे त हिन पार्टी में बि आहिनि। हिकिड़ा चाहिनि था त एग्रेसिवली अची करे असीं जल्दी करे उहो हलायूं। मामले खे सांगी साहब हिकु इजाज़त दो, ॿ टे एस्पेक्ट आहिनि मूंखे मुंहिंजे ख़्याल में चाहियां थो तव्हां सां शेयर कयां, नाज़रीन सां बि। छो त हिन सॼे अरसे में असां ॾिठो त पंजाब एक्टिव न हुयो। जेका बि तहरीकूं पहलियूं, जेके बि धरना पहलिया, त अली अमीन गंडापुर जो काफ़िलो अचे थो, पोइ उहो भरिजे थो पियो, मैदान भरिजे थो पियो। पंजाब जो तहरुक असांखे नज़र कोन आयो त को शाह महमूद कुरैशी जे इलाइक़े मां को वॾो काफ़िलो वञे, को लाहौर मां वॾो काफ़िलो वञे, या को ॿी जाइ तां को काफ़िलो वञे। वोट जी हद ताईं त खणी 24 जे चूंडनि में उनखे मिलियो, पर तहरीक जी सूरत में पंजाब हिन भेरे मोबिलाइज़ कोन थियो मुकमिल तरह ते। असांखे पीटीआई जेको उन हवाले सां मोबिलाइज़ कंदे नज़र न आई। उहो पीटीआई जेके बि हिननि धरणा बणनि जी ॻाल्हि कई, उनमें जेको आहे अली अमीन गंडापुर जो ऐं केपीके जो जेको आहे पंहिंजो माण्हू उन्हनि अची शिरकत पिया कई। हाणे जेको रिसेंट जेके मूव थिया आहिनि, उन रिसेंट मूव में जेको अली अमीन गंडापुर जो विच में इस्लामाबाद में धरणे खां पोइ कलाक 2 कलाक 4 कलाक 8 कलाक गुम थी वञण वारो जेको सिलसिलो शुरू थियो, उनखां पोइ इहे शयूं अचियूं त उहो किथे किथे गुम थो थी वञे। ऐं पोइ वरी हुनखे सहूलियतूं मिलियूं त भई हाणे हिन मामले ते जेको आहे वञी बानी पीटीआई सां ई गुफ़्तगू कंदो। ऐं उनखां पोइ जेका इहे पंहिंजो आयूं त बुशरा बीबी साहिबा सां बि ॻाल्हायो वियो, ऐं बुशरा बीबी साहिबा बि हितां निकिती त सिधो वञी पेशावर में कंसल्टेशन जो हुन मर्कज़ क़ाइमु कयो। हुन बि जेको आहे जेको चयो पिया वियो त ज़मान पार्क खे मर्कज़ बणाइण जे बजाए हू जेका आहे उनखे बि उन तरफ़ हू बि न वई। त उहो जेकॾहिं पेशावर वारो महाज़ बि जेकॾहिं हिननि पंहिंजो न्यूट्रलाइज़ थी वियो आहे, त पोइ त मुंहिंजे ख़्याल में तहरीक वारो तसवुर जेको आहे उहो पीटीआई जे हाणे वस में ॻाल्हि न रही आहे। टीं ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त जेको हिननि खे जेको मूं सवेर बि कयो पिया ॻाल्हि, त हिननि पीटीआई खे सॼियूं उमीदूं हुयूं त मंसूर अली शाह साहिबु ईंदो, पोइ हीअं थी वेंदो, पोइ हीअं थी वेंदो, पोइ हीअ जेको आहे सॼा फ़ैसिला थी वेंदा, पोइ जेका 24 जे चूंडनि जे हवाले सां जेके असांजा फॉर्म 47 ऐं 45 वारा असांजा जेके मामला आहिनि, उन ते सभिनी खे घर मोकिले छॾींदो ऐं हीअ थी वेंदो। उहो कोन थियो। पोइ वरी हिननि खे इहो त हाणे आर्मी चीफ जो मुदो पूरो थींदो, पोइ नओं आर्मी चीफ ईंदो, पोइ असां लाइ थींदो, छाकाणि त जनरल मुनीर साहिब सां, आसिम मुनीर साहिब सां हे आहे हू आहे। बहरहाल उहो बि कोन थियो, उहा एक्सटेंड थी वई, हुनजी जेका आहे पंहिंजो ड्यूरेशन जेका आहे उहा एक्सटेंड थी वई। त पीटीआई मुकमिल तौर ते मूंखे हाणे हिकिड़े फ्रस्ट्रेशन में नज़र अचे थी पई। मूंखे लॻे उहा ई त ॻाल्हि चयो न भई, हाणे हुन चयो आहे त भई वकील तहरीक हलाइनि भला, मतिलबु त हाणे उहे त न थिया शयूं, हाणे वरी इहो बि को टी धुर का करे न, त इहो साॻियो तव्हां बिल्कुलु फ्रस्ट्रेशन वारी ॻाल्हि आहे। बाक़ी पंजाब न निकितो, ऐं पंजाब मूंखे नथो लॻे त हाणे निकिरंदो। पंजाब जेकॾहिं पहिरें धक में निकिरी अचे हा त निकिरी अचे हा, न त पोइ इहो जेको अॻे पाण हिन प्रोग्राम में 2-3 दफ़ा डिस्कस कयो आहे त पंजाब ई ॿाहिरि निकिरंदो कोन आहे, ॾाढो ॾुखियो आहे। सो बि जॾहिं हू सम्झे थो त हीअ जेको लीडरशिप आहे उहा कंहिं पंजाब जी हू न आहे। नवाज़ शरीफ़ जो केस आहे न उहो थोरो डिफरेंट आहे, पीपुल्स पार्टी जो केस आहे मोहतरमा जो हुयो, भुट्टे साहिब जो हुयो, इहो डिफरेंट आहे। ऐं केपी मां जी इहो जेके इमरान ख़ान जी सॼी केपी ओरिएंटेड आहे न,
त उन जो आहे उहो उनजे लाइ डिफरेंट आहे। त इन करे पंजाब जेके निकिरे आहे त निकिरी अचे आहे, ठीकु आहे उन्हनि इहो ॿार लाथो त भई ठीकु आहे असां वोट ॾिनोसीं, बाक़ी जेकॾहिं तव्हां खां इहो न पुॼी पंजाब के सघे। बारे में सांगी साहब तव्हां पुराणा पंहिंजो सियासी एक्टिविस्ट बि रहिया आहियो, उनखां पोइ तव्हांखे ज़माना थिया आहिनि सहाफ़त कंदे, या तव्हां इस्लामाबाद खां वठी इनमें उनखां अलावा पंहिंजो जेको आहे मुख़्तलिफ़ फोरम्स ते जेको आहे पंजाब जे अंदरि मुख़्तलिफ़ थिंक टैंक्स ऐं दानिश्वरनि सां उहो तव्हांजा कनेक्टिविटी रही आहे। पंजाब जे बारे में हिकिड़ो तस्वुर इहो आहे त पंजाब जेको आहे उहो सदाईं एंटी इस्टेब्लिशमेंट रहियो आहे। भुट्टे साहब बि जॾहिं अयूब जे ख़िलाफ़ु जनरल अयूब जे ख़िलाफ़ु तहरीक शुरू कई त पंजाब जेको आहे ओवरवेलमिंग उनखे जेको आहे उहो कयो। ब्रेक वठूं था सांगी साहब, मोटी थी प्रोग्राम जे गुफ़्तगू खे अॻिते वधायूं था। पंजाब जो मंज़रनामो मां चाहियां थो थोरो डिस्कस कयूं। नाज़रीन वक़्फ़ो वठूं था, वक़्फ़े खां पोइ मोटी थी प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं था। संगत वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हलंदड़ आहे मुल्की सियासी मंज़रनामे ते, ऐं गुफ़्तगू वक़्फ़े ते वञण खां पहिरें सांगी साहब खां मूं सुवाल पिया करणु चाहियो त पंजाब जेको आहे उहो उन जी सियासत खे हिकु तरफ़ इहो चयो वेंदो आहे त पंजाब जेको आहे उहो एंटी इस्टेब्लिशमेंट रहियो आहे। भुट्टे साहब जॾहिं त अयूब ख़ान जे ख़िलाफ़ु तहरीक हलाई त पंजाब जेको आहे उनखे तमामु वॾी तादाद में हुनखे जेको आहे वोट कया, ऐं उनखां पोइ जेको आहे जॾहिं मुशरफ जे ख़िलाफ़ु तहरीक हली वकीलनि जी, त उनमें बि पंजाब भरपूर अदा कयो। ऐं जॾहिं नवाज़ शरीफ़ खे कढियो वियो ऐं हू मुझे क्यों निकाला जो नारो खणी निकितो, त उन वक़्तु बि पंजाब हुनखे ॾाढी पज़ीराई ॾिनी। वरी जॾहिं बानीअ PTI खे कढियो वियो त उन वक़्तु बि जेको आहे हुनखे पंजाब जेको आहे तमामु वॾी सपोर्ट कई। त पंजाब जो मंज़रनामो इहो आहे, या जेको ॿिए तरफ़ ॿियो आर्गुमेंट इहो हूंदो आहे त पंजाब जेको आहे पंहिंजो MRD में वॾो रोल अदा न कयो, पैसिव रहियो, उहो जेको आहे जेको सिंध जे अंदरि रद्द अमल आयो उहो नज़र न आयो। पंजाब हमेशह प्रो इस्टेब्लिशमेंट रोल अदा कयो आहे। सांगी साहब खां पुछूं था, सांगी साहब पंजाब जो तारीख़ी तरह ते सियासी रोल तव्हां कीअं एनालाइज़ कंदो? ॾिसो पंजाब हूं त ख़ैर इहो त असीं चई छॾियूं कंहिंखे बि त फलाणो जेको सूबो या फलाणी क़ौम उहा जेका आहे सा आई अहिड़ी आहे। का बि क़ौम हूं जेका थियोरिटिकली स्पीकिंग न को बुज़दिल हूंदी आहे न को बहादुर हूंदी आहे, क़ौम हूंदी आहे। उहो मौक़े महिल ते पंहिंजा हिकिड़ा फ़ैसिला कंदी आहे ऐं उनखां पोइ जेको आहे सो फ़ैसिला तब्दील बि कंदी आहे। पर पंजाब जो जेको इन सॼे पीरियड में रहियो आहे, छाकाणि जो पंजाब वॾे में वॾो बेनिफिशरी आहे त मुल्क जेको आहे उहो कहिड़े नमूने सां सेंट्रलाइज़ पावर में रहे, इन जो वॾे में वॾो हामी आहे। अच्छा, ॿिए तरफ़ पंजाब इन ॻाल्हि जो वॾे में वॾो हामी रहियो आहे त उहो एंटी इंडियन उते जेके सेंटीमेंट्स आहिनि उहे रहनि था, ठीकु आहे। टे पासे जेकॾहिं असां इन पंहिंजे बांग्लादेश आज़ादु थियण वारे उन खां वाक़ई अॻु बि ॾिसूं तॾहिं उनजो इहो त हिकिड़ो त सेंट्रलिज़म, ॿियो इहो त भई जेके बि इहे सूबा आहिनि इन्हनि खे न ॾिबी ऐं जेको ज़ाहिर सभिनी खे सूट करे पियो। ऐं उन वक़्तु भुट्टे साहब सां गॾु जेके माण्हू अची बीठा पीपुल्स पार्टी जंहिंजी तव्हां ॻाल्हि कई, त उहो त बेसिकली ऑल टुगेदर उन्हनि टिनि ॻाल्हियुनि जे करे बीठा हुया। उन में को एंटी एस्टेब्लिशमेंट ऐं प्रो एस्टेब्लिशमेंट बदिरां पंजाब हिकिड़ो बदिलियल सूरत हाल कहिड़ी त वञियूं टुटी चुको हुयो। त उन सूरत हाल में पंजाब हिकिड़ी नई हिकिड़ी जेका बि शतरंज जी विछाइबी आहे न उहा, त उन ते उन इहो करणु पियो चाहे उहो थियो। अच्छा, उनखां पोइ वारो पीरियड तव्हां ॾिसो त उहो मुसलसिल जेको आहे सो एस्टेब्लिशमेंट सां गॾु रहियो। भुट्टे साहब जे ख़िलाफ़ु कीअं बीठो रहियो, भुट्टे साहब सां जेके बि जेका PNA जी पोइ जेका तहरीक हली उन सॼे पीरियड में कीअं रहियो, पोइ ज़िया दौर में सॼियूं शयूं कीअं रहियूं, पोइ मोहतरमा सां कीअं उहो सॼो थियो, इहो त सॼो पंहिंजे साम्हूं जी ॻाल्हि आहे न। त आउं नथो सम्झां त पंजाब जेको बिलीव कंदो आहे, इहो गुज़िरियल दफ़े पाण ॻाल्हाएसीं पिए, कहिड़े नमूने सां इन में लॉबिंग कजे, कहिड़े नमूने सां जेके आहिनि से वञदाह कजे, इन जो आहे उहो प्रोटेस्ट जे तौर ते अहिड़े तरीक़े सां निकिरी अचे जेको उहो हू न कंदो आहे। इहो सिंध जो इहो रवैयो आहे, इहो रवैयो हाणे बलूचिस्तान जो बि थियो आहे। कुझु अर्सो अॻु जेसि ताईं इहो असांजो जेके पठाण दोस्त आहिनि इहे इन में शेयर होल्डर न थिया हुया इक़्तिदार वारी इन थाली में, तेसि ताईं जो हुनजो बि इहो रहियो। त इहो हिकिड़ो चेंज थींदो रहंदो आहे। त पर पंजाब पंहिंजे असुल जेको करेक्टर आहे या जेको हुनजो तरीक़ेकार आहे, मूवमेंट पंजाब जेको आहे सॼी GT रोड भरियल रही ऐं उनजो तमामु वॾो किरदारु हुयो, उनखे पाण नज़रअंदाज़ नथा करे सघूं। कहिड़े उन्हनि जी ॻाल्हि पिया कयो?
पंहिंजो चौधरी इफ्तिखार जी जेका जुडिशरी जी मूवमेंट हुई जंहिंमें एतज़ाज़ अहसन साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी जे पारां जेको आहे मोहतरमा त ख़ैर बाद में हिते मुल्क खां ॿाहिरि हुई पर उन ऐं उन खां अलावा जेको आहे पंहिंजो नवाज़ शरीफ़ साहब इमरान ख़ान साहब उन वक़्तु पंजाब जेको हुयो उहो बिल्कुलु मुशरफ जे ख़िलाफ़ जेका तहरीक हली जुडिशरी वारी उन पंजाब त बिल्कुलु सरगर्म हुयो। ॾिसो उन में ॿ फैक्टर आहिनि, हिकिड़ो इहो त मुशरफ पंजाबी कोन हो, ॿियो इहो हुयो त उन में वकील मोबिलाइज़ थिया, उहो हिकिड़ो ख़ासि क्लास आहे न, उहो हिकिड़ो टिपिकल ख़ासि क्लास आहे न, इन जे करे ऐं ओॾीमहिल हिकिड़ो चङो ख़ासो सेक्शन इन जो एस्टेब्लिशमेंट जो उहो त मुशरफ जे ख़िलाफ़ु बीठल हो न, जेको पोइ वारनि सॼी सूरत हाल में पाण ॾिठो न, त इन जे करे मतिलबु पंजाब जेको पॉलिटिकल रवैयो आहे उन पॉलिटिकल रवैये में तव्हांखे अजीब लॻंदो न, भई वकील आया, तव्हां मूंखे ॿुधायो त छा पंजाब जूं पॉलिटिकल पार्टीज़ ओॾीमहिल मुशरफ जे ख़िलाफ़ु निकिरनि हा? नो। चलो हाणे हिन ॻाल्हि खे अॻिते वधायूं था, हीउ सॼो पाण करे आयासीं कंक्लूजन, हाणे छा थींदो, छाकाणि त हीउ हाणे पंहिंजो 79 नुक़्तनि ते मुश्तमिल हिकिड़ो जेको आहे उहो जेको आहे जेको सवालनामो जेको आहे ज़ाल मुड़सनि खे ॾिनो वियो आहे पीटीआई जे बानी खे उनजी घरवारी खे, छा हाणे छाकाणि अञा 9 मई जो केस में बि कोन थियो आहे, फिक्स कोन थियो आहे अञा, ते जेको आहे विच में हिकिड़ो ॿियो इशू थियो हुयो, फैज़ हमीद साहब ईंदो, पोइ फैज़ हमीद साहब वारो मामिलो बि हाणे असांखे DGSPR चयो आहे त वक़्तु गाहे बगाहे वक़्तु ब वक़्तु असांखे आगाही ॾींदो रहंदो, उहा बि हाणे आगाहियूं बंदि थी वियूं आहिनि, त उन केस जो बि अलाए छा थियो आहे, उहो गुज़िरियल भेरे बि मूं पंहिंजो असां एजाज़ साहब खां पुछियो हुयो, पर उहे सभु शयूं ॼण चयो त हाणे तव्हांखे छा मंज़रनामो इन हवाले सां थींदे नज़र अचे थो पियो, जॾहिं ख़ासि तौर ते जेको आहे 3 सालनि वारो मुदो 5 साल थी वियो आहे आर्मी चीफ जो, उहो थी वियो आहे, प्लस इहो आसिरो बि जेको आहे उहो त भई ट्रम्प अची करे उन ऑर्डर बि कोन कढियो त इमरान ख़ान खे रिहा कंदा, जेको मतिलबु कॉमनली जेको PTI जे जेके कारकुन माण्हू जेको आहे चलो तेसि ताईं इंतज़ारु था करियूं त मतिलबु उन में हीअ जेके हिननि कयो आहे हाणे जेको इहो उनखे सवालनामो ॾिनो आहे या ॿी का बि अहिड़ी शइ थिए थी, त आउं सम्झां थो त इहो ॿिनि शयुनि खे उहो इंडिकेट कंदो, हिकिड़ो त इन शइ खे त भई जेको आर्मी चीफ जो मुदो वधियो आहे त उन में हू इहो ॾेखारींदा भई असांजी जेका पोज़ीशन आहे गवर्नमेंट जी ऐं आर्मी जी पंहिंजी बि, जंहिंजे ख़िलाफ़ु मतिलबु इमरान ख़ान ख़ासि तौर सां वॾो उन सां हलियो पए, त उन्हनि जी पोज़ीशन वधीक मज़बूत थी आहे, हाणे जेको आहे असीं तव्हांखे सोढ़ो करे सघूं था ऐं सोढ़ो तव्हांखे करियूं था। हिकिड़ो त मुंहिंजो ख़्यालु आहे त इन हवाले सां 2-3 शयूं अॻिते ई सोरींदा, इन में बि 9 मई वारो जेको वाक़ियो आहे उन खे कनि, जनरल फैज़ हमीद वारे मामले खे बि कनि, इहो थोरो हिकिड़ो अॻिते चोरपुर इहा थींदी, उहो ज़ाहिर त जॾहिं को मेजर मूव थींदी आहे त उहो इहो ॾेखारींदी आहे त भई असां कुझु शयूं कयूं आहिनि, असीं मामलनि खे ईअं हलणु कोन ॾींदासीं, इहो को जेको पुराणो रूटीन हुयो उहो कोन्हे, हाणे असां सघारा आहियूं, त उहो हिकिड़ो इहो मैसेज आहे। बाक़ी इहो आहे त हिन केस में केतिरो दम आहे उहो त ऑल टुगेदर हिकिड़ो अलॻि हिकिड़ो पूरो बहस आहे, सवाल हिन वक़्तु जेका आहे केसनि जे कानूनी पासनि ते त असां ॻाल्हायूं कोन था, असां त सियासी मंज़रनामे ते ॻाल्हायूं था पिया त शयूं वधीक जेको आहे पंहिंजो कन्फ्लिक्ट ॾे वञनि पियूं या जेको आहे पंहिंजो रिकन्सिलेशन ॾे वञनि पियूं, इहो हू त लॻे त बज़ाहिर त कन्फ्लिक्ट पियो, पर आउं नथो सम्झां की को वॾो कन्फ्लिक्ट आहे, इहो को हुकूमत बि को वॾो कन्फ्लिक्ट कोन करणु चाहींदी ऐं PTI बि हाणे मुंहिंजे ख़्याल में कोन थी करणु चाहे, सवाइ इन मोहतरमा अलीमा ख़ान जे जंहिं इहा ॻाल्हि कई आहे, माना हिकिड़ो सेक्शन आहे, हाणे उहो सेक्शन जेकॾहिं इनखे इहो आसिरो आहे त पंजाब मां कुझु करे वठंदासीं, अगेन पाण वारो बसि बानीअ PTI जी अॻे न त अची वेंदी हुई का न का उनजी मीडिया सां ॻाल्हि ॿोल का हुई, त हाणे या पंहिंजो जेको आहे का पंहिंजो किथे न किथे वञो उन जे पारां का बम्बार्डमेंट कोन पई थिए इन पर्सन, मुंहिंजो ख़्यालु आहे त उहो हू पाण बि न पियो करणु चाहे, उहो ई मां सां पुछणु चाहियां, हा इहो कॾहिं कॾहिं इहो थींदो आहे, मतिलबु त जेको आम ॿोली में चवंदा वॾनि शहरनि में इहो थींदो रहंदो आहे, सो इहे जेके हाणे टाइम न आहे एग्रेसिव थियण जो, हा हाणे टाइम न आहे, ऐं फ़िलहालु जेको आहे सो माण्हू माठ ठाहे, जेको माण्हू सम्झनि ठीकु आहे, जेको मुंहिंजे हवाले सां कनि पिया इहो ठीकु आहे, पोइ मौक़े ते ईंदो त इलाही करे वठिबो, ऐं हू बि ख़ान साहब जेको आहे सो अॻे बि मतिलबु त इलाही ॻाल्हाईंदो रहियो ऐं टू मच ॻाल्हाईंदो रहियो,
ऐं कॾहिं कॾहिं उन जी ज़रूरत बि कोन हूंदी बिल्कुलु जीअं पाण वटि अरबाब ग़ुलाम रहीम कोन हूंदो चीफ मिनिस्टर उहो बि टू मच पियो ॻाल्हाईंदो उहो चवंदा आहिनि त उहो जेको मेयर साहिबु हो उहो चवनि त हिकिड़ो ॻाल्हाईंदो कोन ॿियो चुप कोन थो करे इहो मसइलो आहे ख़ान साहब जो बि इहो ई मसइलो हो त चुप कोन थो करे त इन जे करे हाणे को उन जी मुंहिंजे ख़्याल में का अहिड़ी का हिननि दवा कढी ॾिनी आहे त भई ठीकु आहे फ़िलहालु तूं माठ हुजे सांगी साहब तव्हांजी वॾी महिरबानी प्रोग्राम वक़्तु पूरो थिए थो नाज़रीन गुफ़्तगू तव्हां ॿुधी अमरीकी सदारती चूंडनि ऐं पाकिस्तान जे सियासी मंज़रनामे ते तजिया तव्हां ॿुधा प्रोग्राम जो अॼोको ॾींहं जो प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थिए थो वरी सुभाणे प्रोग्राम सां गॾु हाज़िर थीबो तेसिताईं पंहिंजो मेज़बान फयाज़ नाच असांजे पॉलिटिकल साइंस सांगी साहब खे ॾींदा इजाज़त सदाईं गॾु